वॾे वज़ीर मादर शाह जी सदारत ते सिंध काबीना इजलास ख़त्म थी चुका है। हिन वक़्तु हुन में अहम फ़ैसिला थिया आहिनि। अहम फ़ैसिलनि में जेका सिंध हुकूमत जी तरफ़ां जेके बहुत मुतासिरनि जे घरनि जी अदावत SIOT जी सॼे मुल्क में मॉडल प्रोजेक्ट जेको उहो ठाहिण सिंध हुकूमत जो जेको वॾे वज़ीर चवणु आहे त मुल्की तरक़ियाती मनसूबनि में किरदार क़ौमी यकजहती जो जेको मिसाल आहे। वॾे वज़ीर जी तरफ़ां इहो सिंध काबीना में इज़हार ख़्यालु कयो वियो आहे। इहो बि चयो वियो त वफ़ाक़ जी तरफ़ां सिंध हुकूमत खे बलूचिस्तान, पंजाब ऐं KPK में घरनि जी अदावत ऐं SIOT जा जेके मर्कज़ क़ाइमु करण लाइ 9 अरब रुपया उहा जेको आहे ॾिना विया आहिनि। उन्हनि 9 अरब रुपयनि मां रहीम ख़ान ऐं रावलपिंडी में SIOT इस्पताल सिंध हुकूमत क़ाइमु कंदी। SIOT रहीम ख़ान जे लाइ जेको 2 अरब ऐं रावलपिंडी जे लाइ 1 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। वॾे वज़ीर इहो बि चयो त SIOT रिथॉन जे लाइ 50 करोड़ रुपया जेको सालियानो जेको ऑपरेटिंग जे ख़र्च आहिनि उहे मुख़्तस कया वेंदा। मंसूबे जेको शफ़ाफ़ निगरानी जे लाइ थर्ड पार्टी ऑडिट ऐं जेको आहे जेको लाज़मी जेको ऑडिट करार ॾिनो वियो आहे। 9 अरबनि रुपयनि जे लाॻत सां बलूचिस्तान ऐं KP में ॿोॾ मुतासिरनि जे लाइ जेको घर बि ठाहिया वेंदा। बलूचिस्तान ऐं KP में ॿोॾ मुतासिरनि लाइ घरनि जी तइमीर जे लाइ 2 अरब रुपया मंज़ूर कया विया आहिनि। बलूचिस्तान जी जेको सोबतपुर, जाफराबाद, डेरा मुराद जमाली में ॿोॾ मुतासिरनि जे घरनि जी अदावत नए सिर कई वेंदी। वॾे वज़ीर चवणु आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो आहे त डेरा इस्माइल ख़ान जे लाइ ॿोॾ मुतासिरनि जी घरनि जी अदावत लाइ 1 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। NRSP जे मनसूबनि जे लाइ बि अमल दरामद मुक़ररु जेको आहे उहो वक़्तु मुक़ररु कयो वियो आहे। जेके दूर दराज इलाइक़नि जी लाॻत में इज़ाफ़े जे सबबि जेको आहे इमदाद जेको आहे उहा ॾियण जेको इज़ाफ़ी जेको इमदाद ॾियण जेको तजवीज़ ॾिनी वई आहे। रोड सेफ्टी ऐं गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन जे लाइ बि अहम फ़ैसिला थिया आहिनि। अहिड़ी तरह सिंध काबीना हैवी ट्रांसपोर्ट ड्राइविंग जे जेके हवाले सां बि पिणु फ़ैसिला कया आहिनि ऐं इस्तादे मंशात जी ख़ुसूसी अदालतूं क़ाइमु करण जो पिणु फ़ैसिलो थियो आहे। औरतुनि खे बाख्तियार बणाइण जो जेको प्रोग्राम आहे हुनजी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अरोड़ यूनिवर्सिटी एक्ट में जेके आहिनि तरमीमुनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ ॿिया अहम फ़ैसिला बि जेको सिंध काबीना जी तरफ़ां कया विया आहिनि। रजिस्ट्रेशन ऐं बायोमेट्रिक जे हवाले सां नादरा सां मुआहिदो जेको आहे उहो करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे।